खोज खोज आई, हर हर नाम पदार्थ पाई, हर हर नाम पदार्थ पाई। मेरे मन हर हर शांत वसाई, तृष्णा अगन बूझ खिन अंतर, तृष्णा अगन बूझ खिन अंतर। गुर मिलिए सब भुख गवाई कराओ, हर गुण गावा जीवा मेरे माई, हर गुण गावा जीवा मेरे माई। सतगुरु दयाल गुण नाम दृढ़ाई, हौ हर प्रभु प्यारा ढूंढ ढूंढाई। सतसंगत मिल हर रस पाई, सतसंगत मिल हर रस पाई। दूर मस्तक लेख लिखे हर पाई, दूर मस्तक लेख लिखे हर पाई। गुरु नानक तूठा मेले हर भाई, गुरु नानक तूठा मेले हर भाई। चो सतनाम श्री हर वाहिगुरु, वरी विचो सतनाम श्री हर वाहिगुरु। सुही मेला चौथा घर दूजा एक ओंकार सतगुरु प्रसाद। जेको अॼु असां वचन साहिब ॿुधी रहिया आहियूं, वरी हुन सां गॾु ई जेको सत्संग ॿुधोसीं अमृत वेले जो, उहो बि हिकु साथ ई सेम आहे। छो त गुरु साहिब उहो ई फरमाईंदा आहिनि जेको असांजे मन में हलंदो आहे। अॼु ॿुधोसीं त सत्संग में अचण सां असांखे असरु छो नथो थिए, त असां पत्थर जो स्वभाव चेंज नथा कयूं, तेसिताईं असरु थियणो न आहे। गुरु साहिब बि उहो ई फरमाइनि था, असांजो मन उहो ई अरदास करे थो सतगुरनि खे त हर हर नाम पदार्थ पाई। अहिड़ी महर कर जो घड़ी घड़ी असां हुन हरि परमात्मा जे नाम जे पदार्थ खे पायूं। प्यारी साध संगत, अॼु आहे विर्त जो ॾींहुं, होलीअ जो ॾींहुं, यानी वॾो पूर्व जो ॾींहुं आहे। अॼु होलिका जो वॾो महत्व आहे, पर जेसिताईं असां अॻलियूं प्राचीन सभ्यताऊं विसरंदा था वञूं, अॻे असांजे शहर में हर हिकु कुंड कुंड ते होलिका ॿारी वेंदी हुई, त भई जेसिताईं असां होलिका ॿारियूं था, घर में माताऊं रोट पचाईंदियूं आहिनि, उन ते कचो सुट वेड़ींदियूं आहिनि, उहो छेणनि ते पचायो वेंदो हुयो। पर हाणे हर को चए थो छेणो काॾां अचे, केरु ॿारे, इन लाइ गैस ते पचाए जिंद छॾाईंदा आहियूं, भई टेम निभायोसीं। पर छा फ़र्क़ु आहे, उहो असां विसरी था वञूं, असां इन्हनि ॻाल्हियुनि खे नथा ॼाणूं। ज्योतिष अनुसार बि अगरि असांखे 12 ई महीना सुख समृद्धीअ में रहणो आहे, पंहिंजे शरीर खे कष्ट न ॾियणो आहे, त चवंदा आहिनि कचो सुट असांजे हाइट जे बराबरि पेर खां वठी चोटीअ ताईं मापजे, उनखे गोल वेड़े करे उन होलिका दहन में विझणु खपे। यानी अगरि जे होलिका नथी ॿरे त पंहिंजे घर में जो रोट पचायूं था, छेणो ॿारियूं था, उन में विझणु खपे। उन धागे जे विझण सां जेतिरो धागो बचंदो, असांजे शरीर जी अरोगता बचंदी रहंदी। 12 ई महीना शरीर खे कोई तकलीफ़ न ईंदी। पर शायदि असां ईअं न कंदा आहियूं। होलिका जी रख धूणी दॿी में भरे अगरि घर रखीसीं त 12 ई महीना सुख समृद्धि धन दौलत जो वास असांजे घर में थिए थो। पर इहे ॻाल्हियूं असां विसरी वञूं था, ॾींहुं पोइ ॾींहुं असां कलयुग में वधंदा वञूं था पिया। इन लाइ अॼु होलीअ जो ॾींहुं आहे, भई सभिनी खे, सॼी संगत खे लख लख वाधायूं होलीअ जे पर्व जूं। होलीअ जो महत्व छा आहे? रंग न भई रंग ॾियण मां नओं ड्रेस पातो आहे, ॾकंदा आहियूं, पर होली ठीकु आहे, असां नथा मल्हायूं, पर नाम रूपी होली ज़रूरु मल्हाईंदासीं। सतगुरु खे अरदास कंदासीं असांखे नाम जे रंग में त ज़रूरु रंगजे, भले ॻाढ़ा पीड़ा रंग असां कहिड़ा बि यूज़ कयूं चाहे न कयूं।